नाज़रीन, ईद की ख़रीदारी लाइ आख़िरी ॾींहं ते शहरनि कराची जी बाज़ारनि जो रुख़ करे वरितो आहे। ख़रीदारी में तेज़ी आई आहे, पर शहरनि महांगाई जूं दाम कयूं आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे बशीर मिर्ज़ा। कराची सिंधी जेकी राजधानी आहे उनजो जेको दिलि आहे सदर, उते पाण मौजूदु आहियूं, जिते माण्हू ईद जी ख़रीदारी जे लाइ मसरूफ़ आहिनि ऐं पंहिंजे ईद जी ख़ुशियुनि जे लाइ जेके वेस वॻा आहिनि ऐं ख़रीदारी करे रहिया आहिनि। उन हवाले सां अचो त हिते जेके शहरी शॉपिंग करे रहिया आहिनि, पाण उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन जो छा थी ख़रीदारी त बहितरीनु हले थी, माण्हू बि घणा आहिनि, मगर ईद उल अज़हा जी क़ुर्बानी जे करे माण्हुनि जी थोरी जेब जेकी आहे उहा क़ुर्बानी जा जेके जानवर आहिनि महांगा आहिनि, त उन सिलसिले में माण्हुनि जी ख़रीद फ़रोख़्त जीअं आहे कपिड़ो आहे, ॿारनि जी जे शॉपिंग आहे उहा थोड़ी घटि थी वई आहे, महसूस थिए थी। ईद की खरीदारी बेटे ठीक है, हाँ जी, ज़्यादा महंगा बता रहे हैं, कम भी दे रहे हैं, फिर लोग ऐसे भी हैं, ठीक है। महंगाई का कोई मसला नहीं है बेटे, महंगाई हमने खुद ही पैदा की हुई है। इसलिए मेरी 30,000 सैलरी है और 80,000 का मोबाइल है मेरे पास, ठीक है, और पैकेज भी उसका ज़रूर लगवाना, चाहे रोटी मैं तंदूर से उधारी ले लूँ, हाँ जी। इससे बेहतर नहीं है नॉर्मल ऐसे मोबाइल को रखो सस्ता सा, ठीक है। साईं आयासीं वठण जाम कुछ, पर हिते महांगाई ॾाढी लॻी पई आहे कराची शहर में। असां हिकिड़ो जोड़ो मस वठी सघां, वॾे भाग त वठी बि न, उन्हनि चयो असां लाइ बि वठी अचो। हाणे मिलिया तक़रीबन 500 रुपया, 500 मां हिकिड़ो जोड़ो किथां मिलंदो, त पोइ उनखां 1200-1500 रुपया ताईं जोड़ो मिली चुको आहे हिकिड़ो। हिते जेके ईद जी ख़रीदारी में मसरूफ़ माण्हू आहिनि, उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो चवणु अथव महांगाई इंतिहाई घणी आहे, जंहिं सबबु जेकी ख़रीद जी शयूं आहिनि, वैस वॻा आहिनि, उहे पाण घटि मिक़दार में ख़रीद कया आहिनि। छो त पहिरियां महांगाई न हूंदी त वॾी तादाद में वेस वॻा ख़रीद कंदा हुआसीं, उहे जेंट्स जा हुजनि या लेडीज़ जा हुजनि, उहे घणे जेको आहे तादाद में वेस वॻा ईद ते पाइण जे लाइ ख़रीद कंदा हुआसीं। पर हिन वक़्तु महांगाई जे करे इहे ख़रीद कोन पिया करे सघूं। हिन वक़्तु जेकी महांगाई आहे माण्हुनि जी चेलिच बि करे छॾी आहे, ऐं जेको आहे सो खाइण पीअण जूं जेके शयूं आहिनि उन सां गॾु जेके लटो कपिड़ो आहे उहो बि हिन वक़्तु उन्हनि जा रेट जेके आहिनि आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। हिननि जो हुकूमत खां मुतालबो हुयो त फौरी तौर ते उन शइ जो नोटिस वठी जेकी महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया उन ते कंट्रोल कराए वञे। कैमरामैन शाहीन अली सां गॾु बशीर मिर्ज़ा, धरती TV न्यूज़, कराची।